फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर ईरानी ईरानी सदर मसूद पेज़ेश्कियां सां मुलाक़ात कई आहे। ISPR तरफ़ां जारी पधिराई मूजिब फील्ड मार्शल आसिम मुनीर ईरानी सुप्रीम नेशनल सिक्योरिटी काउंसिल के सरबराह मोहसिन रज़ाई, ईरानी स्पीकर बाकिर कालीपोफ, ईरानी परॾेही ऐं घरू वज़ीर सां बि मुलाक़ातूं कई पिया आहिनि। बाक़ी आगाह कई पिया। ISPR मूजिब छिकताड़ में वधीक इज़ाफ़े जी रोकथाम बाबति ॻाल्हियूं कई पियूं आहिनि। फ़ौजी तर्जुमान मूजिब हुरमुसलंग ॿीहर खोलण ऐं छिकताड़ घटाइण लाइ क़दमनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई, जॾहिं इलाक़ाई अमन ऐं तकरारनि खे ॻाल्हियुनि ज़रिए हल करण जे तरीक़ेकार ते ॻाल्हियूं कई पियूं आहिनि। ISPR मूजिब ईरानी क़यादत अमन जे कोशिशनि लाइ पाकिस्तान जे किरदार जी वाखाण कई। फील्ड मार्शल आसिम मुनीर सां घरू वज़ीर मोहसिन नक़वी बि मौजूदु हो। आगाह कई पिया कि फील्ड मार्शल आसिम मुनीर तेहरान में ईरानी सदर मसूद पेज़ेश्कियां सां मुलाक़ात कई आहे। ISPR तरफ़ां जारी पधिराई मूजिब फील्ड मार्शल आसिम मुनीर ईरानी सुप्रीम नेशनल सिक्योरिटी काउंसिल के सरबराह मोहसिन रज़ाई, ईरानी स्पीकर बाकिर कालीपोफ, ईरानी परॾेही ऐं घरू वज़ीर सां बि मुलाक़ातूं कयूं आहिनि।